जलालहू। ओ मुझा करीम रब अज 24 शाबान साईं आशिके रसूल आशिके हुसैन साईं कुर्बान अली सातो साईं बादशाह घर में महबूब जी लख सलवात सगोरी पढ़ाई ऐं खैरो न्याज कयो अथऊं। अॼो को कुर्बान साईं जो खैर पंहिंजी बारगाह में उहुद जबल जेडो लिखण कबूल फरमा। अल्लाह तोखे इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थिए कुर्बान अली सातो साईं जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। हिन जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। कुर्बान अली साईं खे साईं जे भाइरनि खे अब्दुल कादिर बिलावल साईं खे अम्मा जी जल खे साईं जे भेनरुनि मुंहिंजे भेनरुनि खे उनजे बचड़नि खे सेहत वॾी हयाती अता फरमा। ओ मौला साईं सैयद बिशारत हुसैन साईं बाबा शाह साईं के इमाम सजाद जे सदके सेहत वॾी खिजरी हयाती अता फरमा। सैयद जाफर शाह बाबा बादशाह साईं के साईं जे सभिनी घर वारनि के क़यामत ताईं आबाद फरमा। गुलाम मोहम्मद सियाल साईं जा बचड़ा घर आबाद फरमा। ओ मौला फकीर अरबाब अली साईं के साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं गुलाम शबीर आराई साईं के गुलाम शबीर साईं जे बचड़नि खे मौला सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। गुलाम शबीर अब्बासी जा जुमले असां सभिनी जा बेड़ा पार फरमा। अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। अकबर जी जवानीअ जो वास्तो थी सॼी कायनात में हर मोमिन सुन्नी मोमिन शिया जे घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि इहा दुआ क़बूल फरमा। आका जी उम्मत खे तफ़िरके बाज़ी खां बचा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। नारे हैदर।